अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं पीराकोट खां। जी नाज़रीन, मुख्तियार कार किंगरी मोहम्मद कासिम दांदो पारां अवामी शिकायतुनि ते किंगरी तालुक़े जे मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई करे रमज़ान शरीफ़ जी भञकड़ी करण ऐं SOP ते अमल न करण ते मुख़्तलिफ़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। मुख्तियार कार किंगरी मोहम्मद कासिम दांदो पीराकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि पुरानी बस स्टॉप, चादर बाज़ार, अनाज मंडी, मोहबली चौक, ज़ाहिद चौक समेत मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ओचितो छापा हणी रमज़ान ऑर्डिनेंस जी भञकड़ी करण, दुकानदारनि ते रेट लिस्टूं न हुजण ऐं SOP ते अमल न करण ते मुख़्तलिफ़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। उन मौक़े ते मुख्तियार कार किंगरी मोहम्मद कासिम दांदो चयो त अवामी शिकायतुनि ते पीराकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रेट लिस्टूं चेक कयूं। हुन चयो त हर दुकानदार पंहिंजे दुकाननि ते खाधे पीते जी शयुनि ते मुक़ररु अघनि जूं रेट लिस्टूं लाज़मी रखनि। अगरि कंहिं बि दुकानदार वटि रेट लिस्ट न हूंदी त उन ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV, पीर जो ॻोठु।